नाज़रीन, कंदकोट खां ख़बर शामिल कंदा हलूं। कंदकोट गंदकोट में तब्दील थी वियो आहे। मसणमो रोड ते नालेनि जो पाणी रोड ते निकिरी आयो। रहवासी परेशान। मसणमो रोड गुरुद्वारे अॻियां पाणी बीहण रोज़ जो मामूल बणियल आहे। इंतज़ामिया ग़ाइब। शहरियुनि जो वधीक चवणो हो त शहर में सफ़ाई जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। वधीक ॾिसूं था इरफान अली लाशारी जी हिन रिपोर्ट में। ॿी ॾींहुं थिया पाणी पहिरियों घटि हुयो, हाणे पाणी वञे थो, वधंदो वञे थो। मेन रोड आहे, सॼो रोड क्रास कंदकोट जो सॼो मेन रोड इहो आहे जेको असां हितां अचूं था। ॾिसो असांजी हालति छा आहे। हे पाणी वाणी सॼो बूटनि में माण्हू निमाज़ी माण्हू काॾे वञे साईं। हे 15-20 ॾींहं थिया आहिनि सर, ॾाढो ज़ुल्म आहे हिते तमामु। इहो असांखे हुकूमत सां इहो चऊं था सिंध सां त इहो महिरबानी करे थो पाणी वञे। 15 ॾींहं DC साहिब खे असां इहो चऊं था त 20 ॾींहं पाणी वञे थो, वरी 20 ॾींहंनि खां पोइ पाणी वरी साॻियो अची वञे थो। कोई हिते कोई चवण वारो कोई बि न आहे साईं। 15-20 ॾींहं अञा मथे छा नी पाणी निकिरी थी वियो आहे, कोई कढण न आयो आहे साईं। मोटर हलाइनि पिया, कढनि पिया, हाणे उहा मोटर ई बंदि थी वञे सर। हाणे अॻे जनरेटर खणी अचनि पिया, उहो करनि पिया, बसि साईं इन खे सम्झ 15-20 ॾींहं थी विया आहिनि सर। हे मिटी ॾिसो तव्हां, अॻो सिर्फ़ु हिन मिटी ॾेई छॾनि था, बसि उन खां पोइ वरी हलिया वञनि था। हे असां ॾाढा परेशान थिया आहियूं। असां छा त पूरी आवाम हितां जी ॾाढी परेशान आहे सर। तव्हां जेको ॾिसी सघो था, तव्हां पाण ॾिसी सघो था सर। पानी बीठो आहे मसण मोड़ ते गुज़िरे काफ़ी ॾींहंनि खां वठी। जी इस साईं। बारे में तव्हां छा था चवणु चाहियो? छा मुतालबो आहे? साईं असां इहो चवणु चाहियूं था त असांजे कंदकोट खे ॾिसी सघो था त निंदकणनि खे हालति ॾिसो था तव्हां, सॼी आवाम सां इहा हालति आहे। अलाए ख़बर न आहिनि जेको आहे सो इंतिज़ामिया वारा किथे नी ख़बर न आहे। महिरबानी कयो जेके बि इंतिज़ामिया बराए करे जेको आहे कंदकोट खे निंदकणो न कयो वञे। कंदकोट असांजो सोन आहे। सॼनि खे असांजी गुज़ारिश आहे जेको आहे सो हिन जी सफ़ाई कराई वञे। हे माण्हुनि खे तकलीफ़ आहे, आवाम खे। पाणी ॾिसो तव्हां, ॾिसी सघो था, न कूड़ आहे सम्झे न साईं, न लिक जी ॻाल्हि आहे, सच आहे। हे साम्हूं बीठो आहे हर शइ। इहा तव्हांखे असां रिक्वेस्ट कयूं था DCO साहिब खे, TO साहिब खे असांजी रिक्वेस्ट आहे, प्लीज़ असांजे कंदकोट खे ईअं निंदकणो कयो न वञे। शहरियुनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी गंदो पाणी रोड तां कढायो वञे ऐं ज़िमेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।